बुकेरा शरीफ में सिंध के प्रोविंशनल मेडिकल ड्रग टीम जो बुकेरा शरीफ ऐं ॻोठ मूसे खान पिताफी जे मेडिकल स्टोर ते छापो। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ ऐं भर पासे में गैर रजिस्टर्ड मेडिकल स्टोर जी भरमार लॻल आहे, जॾहिं त अॼु प्रोविंशनल मेडिकल ड्रग टीम जे इंस्पेक्टर शायान अली जो बुकेरा शरीफ ऐं मूसे खान पिताफी में गैर कानूनी मेडिकल स्टोर ते छापा हया। जॾहिं त मूसे खान पिताफी में मेडिकल स्टोर ते छापे दौरान सिंध हुकूमत जे ठप्पे वारियूं गोरियूं मेडिकल स्टोर तां मिलियूं। जॾहिं त टीम बुकेरा शरीफ पहुती त गैर कानूनी हलंदड़ मेडिकल स्टोर मालिक ताला लगाए भॼी विया। बुकेरा शरीफ में ड्रग्स जी टीम पारां अजब नूर पठान जे मेडिकल स्टोर तां केतिरियूं ई गैर मयारियूं दवाऊं हथ करे वरितियूं। ड्रग इंस्पेक्टर शायान अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हथ आयल लोकल मेडिसिन चकास लाइ लेबोरेटरी उमाणियूं वेंदियूं। रिपोर्ट अचण बैदि ही स्टोर मालिकनि ऐं कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।